नाज़रीन पेश आहिनि इलाइक़ाई ख़बरूं। काज़ी अहमद में SS न्यूज़ जी पहिरीं सालगिरह नेशनल प्रेस क्लब में मल्हाई वई। सालगिरह जी तक़रीब जो केक SS न्यूज़ जे तालका रिपोर्टर सूफ़ी जावेद अली सियाल ऐं ॿियनि कटे SS न्यूज़ जे समूरी टीम खे मुबारकूं ॾिनियूं वयूं। ठारू शाह रूरल हेल्थ सेंटर में मासूम नीगर इलाज न थियण जे करे तड़पी फ़ौत थी वियो। इस्पताल में डॉक्टर ऐं अमलो मौजूद न हुजण जे करे नीगर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो। वारसन मुबारक सियाल ऐं ॿियनि MS डॉक्टर तमीज़दीन मेमण ड्यूटी इंचार्ज डॉक्टर विजय कुमार ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त डॉक्टरनि जी लापरवाही सबबि असांजो नीगर फ़ौत थी वियो आहे। हुननि मुतालबो कयो त इस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। दादू जे रहवासी PP जे जियाले अब्दुल सत्तार कुरैशी हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाहियो आहे त हू गुज़िरियल 50 सालनि खां PP जो जियालो रहियो आहे। जॾहिं त 2008 में PP जे मुखालफ़नि पारां कयल हमले में मुंहिंजो 12 सालनि जो पुटु शाहजहान कुरैशी गोलियूं लॻण सबबि शहीद थी वियो, जंहिं बाद बि PP कुझु बि न ॾिनो। हुन वधीक चयो त बरसातुनि में घर ड्रही वियो आहे। नौकिरी जो आसरो ॾेई हींअर ताईं रुलायो पियो वञे। पैसनि ॾियण जो ऐलान कयो वियो पर कुझु बि नाहे मिलियो। हुननि बिलावल भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी तोड़े सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त मुंहिंजी मदद करे मुंहिंजूं परेशानियूं ख़त्म कयूं वञनि। लाड़काणो में गुड्स ट्रांसपोर्ट ट्रक ओनर एसोसिएशन डिवीज़न जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि दादू ज़िले जे तालके मेहड़ ऐं केनशाह सां वास्तो रखंदड़ बिल्डिंग मटीरियल जे वापारियुनि जे मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। हुननि चयो त 2 ॾींहं अॻु दादू ज़िले जे तालके मेहड़ में बिल्डिंग मटीरियल जो कारोबार कंदड़ बाअसर वापारियुनि ज़ाहिद अली खोसो, इमदाद अली चनो ॿियनि असांजे सदर ग़ुलाम हैदर मथां बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए संदसि साख मुतासिर कई आहे, जंहिं अमल जी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं असां आला इख़्तियारनि खे अपील कयूं था त मामले जो नोटिस वठी अहिड़नि वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मीरपुर साकरो में रहवासियुनि पारां बदअमनी ख़िलाफ़ कराची केटी बंदर रोड ते मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हुयो। हुननि जो चवणु हो त साकरो बदअमनी जो गढ़ बणिजी वियो आहे। चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि पर पुलिस कार्रवाई नथी करे। हुननि वधीक चयो त असां मोटरसाइकिल जा चोर पुलिस खे हथ करे ॾिना, पोइ बि पुलिस पैसा वठी चोर आज़ाद करे छॾिया। मोटरसाइकिलूं बि वापसि न थियूं। असां SSP ठट्टो खां मुतालबो कयूं था त SHO साकरो खे हटाए कोई ईमानदार ऑफिसर ॾिनो वञे। मरकज़ी आराइया तनसीम पारां तालके दौड़ लाइ चूंडियल उहिदेदारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब मक़ामी शादी हाल में मुनक़िद कई वई, जंहिं में सरपरस्ती आला अब्दुल मजीद आराई ख़ुसूसी शिरकत कई, जॾहिं त तक़रीब जी सदारत अब्दुल क़यूम आराई कई। तक़रीब में कराची, हैदराबाद, सांघर, नौशरो फ़िरोज़, खैरपुर समेत सॼी सिंध मां बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तालके दौड़ लाइ चूंडियल उहिदेदारनि सदर मोहम्मद इरफान आराई, सीनियर नायब मोहम्मद यासीन, नायब सदर दिलबर अली आराई, जनरल सेक्रेटरी ज़ुबैर इब्रार आराई, जॉइंट सेक्रेटरी मुद्दसिर अली आराई, जॉइंट सेक्रेटरी 2 इमरान अली आराई समेत सजाद सरवर आराई, रिज़वान अली आराई ऐं ॿियनि खे हलफ़ खणायो वियो।